अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो के न्यूज़ 5 जे बुलेटिन सां। आऊं आहियां मेहताब अली संजरानी। नाज़रीन, अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं कंधकोट मां वतन ऐं क़ौम जे लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ जवाननि खे सलाम पेश करे भेटा पेश करण लाइ कंधकोट में डीसी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी, ACAD चन्ना, ASP हसनैन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वॾे अंग में माण्हुनि रैली कढी मुल्क ऐं पाक फ़ौज सां वचन यकजहती जो इज़हार करे मुल्क ऐं क़ौम लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ जवाननि खे ख़राज तहसीन पेश कयो। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में परचम ऐं बैनर झंडा साण हुआ। रैली में उस्तादनि, शागिर्दनि, म्यूनिसिपल, रेवेन्यू अमले समेत पुलिस जे जवाननि समेत ॿिनि खातनि जे मुलाज़िमनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। ख़बर शामिल कंदा मिठाणी मां पूरे मुल्क जी मिठाणी में भी योम दिफ़ा जे मौक़े ते पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी मिठाणी तरफ़ां रिटायर्ड सूबेदार पुनहल चांडियो, नायब सूबेदार पीरबख्श खोखर ऐं मानुल्ला मशहूरी जी अॻुवाणी में रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि खां थींदे मिठाणी मेन चौक ते पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त ही मुल्क असांखे वॾियुनि क़ुर्बानीनि सां मिलियो हो, जंहिं बाद 6 सितंबर 1965 ईस्वी ते हिंदुस्तान रात जे इफ़्तिताही मरहले में ई अंधेरी जो फ़ाइदो वठी असांजे मुल्क पाकिस्तान ते हमले करण जो प्लान जोड़े चयो त असां पाकिस्तान ते हमिलो करे सुबुह जो नाश्तो लाहौर में कंदासीं, पर जॾहिं उन्हनि हमिलो शुरू कयो त जवाबी कार्रवाई में असांजे जवाननि ज़बरदस्त मुक़ाबिलो करे मुल्क पाकिस्तान खे बचायो, जंहिं दौरान असांजा केतिरा ई जवान शहीद पिणु थिया। असीं हर साल ही ॾिहाड़ो मल्हाए उन्हनि शहीदनि जवाननि खे भेटा पेश करे हिन ॾींहं खे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं ता क़यामत मल्हाईंदा रहंदासीं। उन्हनि वधीक चयो त शहीदनि जे वालिदैन ऐं ॿिनि वारसनि खे असीं सलाम पेश करियूं था। उहे ख़ुशि नसीब आहिनि जो उन्हनि जा पुट हिन मुल्क ख़ातिर क़ुर्बान थी हमेशह लाइ अमर थी विया। उन मौक़े ते पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा पिणु गूंजदा रहिया। ख़बर शामिल कंदा कंडियारो मां कंडियारो लॻ शहर माही जा भाण में शोहदा इस्लाम कॉन्फ्रेंस फ़क़ीर जुड़ियल समेटियो सैयद इमरान शाह, हाफ़िज़ इम्तियाज़ सियाल, हाफ़िज़ अहमद गोपांग जी ज़ेर निगरानी थी गुज़री, जंहिंमें दरगाह लोढ़ो शरीफ़ जी गादी नशीन फ़क़ीर शहाबुद्दीन लोढ़ाई, फ़क़ीर अली मुर्तज़ा लोढ़ाई ख़ुसूसी शिरकत कई, जॾहिं त कॉन्फ्रेंस सैयद इमदाद अली शाह राशिदी, सैयद सलाहुद्दीन शाह राशिदी, पाकिस्तान सुन्नी तहरीक जो ज़िला अॻवान हाजी गौस बख्श मरी समेत माही जा भाण ऐं भरपासे जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त करण ते पिणु अॻुवाणनि कमाल देरो, DSP SHO जी वाखाण शोहदा इस्लाम कॉन्फ्रेंस जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो, जंहिं बाद मशहूर नात ख़्वाननि नातूं पेश कयूं, जॾहिं त मशहूर हाफ़िज़ अली अकबर कासमी ऐं कारी मोहम्मद हसन सहतो सिकंदर इस्लाही बयानु कयो ऐं करबला जे शहीदनि जी तारीख़ ते रोशनी विधी। कॉन्फ्रेंस जे आख़िर में मुल्क पाकिस्तान ऐं उम्मत मुसलमा जे लाइ दुआए ख़ैर घुरी वई, जॾहिं त लंगर पिणु तक़सीम कयो वियो। ख़बर शेयर कयूं था कंधकोट मां दुरानी महार थाणे जे कचे वारे इलाइक़े भरिसां काठियूं वढण लाइ वियल सिंध ढोरो शाख जा रहवासी बागड़ी बिरादरी जा 3 पोरियत मुबैना तौरु अगवा हथियारबंदनि 10 विरहनि जे कम्बीरू, 18 विरहनि जे बानू ऐं 20 विरहनि जे जानू बागड़ी खे कचे तरफ़ अगवा करे विया आहिनि। वारसनि जो मौक़िफ़ वधीक मिलियल तफ़सील मूजिबि हिकु ॾींहुं अॻु गोसपुर भरिसां सिंध ढोरो शाख वारे इलाइक़े जा रहवासी 3 पोरियत, जिन जो तालुक़ु बागड़ी बिरादरी सां आहे, कचे तरफ़ साइकिलनि ते काठियूं करण विया त वापसि न वरिया, जंहिं बाद वारसनि संदन ॻोल्हा कई पर किथे बि संदन को ॾसु न मिलियो ऐं मायूस थी वापसि मोटी आया। अॼु शाम संदन वारसनि खे धाड़ेलनि फ़ोन कई त तव्हांजा 3 माण्हू हर हिकु नींगर कम्भीरू, जानू ऐं बानू असांजे कब्ज़े में आहिनि, जिन जी रिहाई लाइ 7 लख भुंग ॾियो, न त ख़राबु नतीजो निकिरंदो। वारसनि तरजी MPA मीर आबिद सुंदराणी जे बंगले ते वञी संदसि PA खे मुकमल सूरतहाल खां आगाही ॾिनी, जेको वारसनि सां गॾिजी दुरानी महार थाणे ते वाक़िए जी रिपोर्ट दाख़िल कराइण वियो त पुलिस हद बंदे जो तकरार ॼणाए खेनि गौसपुर थाणे ॾांहुं रवानो कयो, जिथे हुननि NC दाख़िल कराई आहे। वारसनि मीडिया खे ॿुधायो त असां इंतिहाई मिसकीन माण्हू आहियूं, असांजी कंहिं सां बि दुश्मनी कोन्हे, ख़ुदारा असांजी मदद करियो। ख़बर शामिल कंदा ॾहेरकी मां ॾहेरकी वेझो ॻोठ केहर सताबू महार मतोजो में मरहूम वलीदाद ख़ान महार मतोजो जी 1वीं वरसी जी मुनासिबत सां संदसि यादि में केहर सताबू महार क्रिकेट ग्राउंड ते जारी डे एंड नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल गुज़िरियल ॾींहुं थी गुज़रियो, जंहिं में पंजाब जे शहर रहीम यार ख़ान जे अल फरीद क्रिकेट क्लब ऐं
बुम बुम सीसी किंजू विच में फाइनल खेॾियो वियो, जंहिं में अल फरीद क्रिकेट क्लब अमानगढ़ जे रांदीगरनि पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 7 ओवरनि में 136 रन्सूं स्कोर कयूं, जंहिं जे जवाब में बुम बुम किंजू क्लब जे रांदीगरनि मुक़रर ओवरनि में फ़क़ति 110 रन्सूं स्कोर करे सघण सबबि अल फरीद क्रिकेट क्लब जे रांदीगरनि 26 रन्सनि सां कामयाबी माणी फाइनल खटे ट्रॉफी पंहिंजे नाव करे वरिती, जंहिं में महिमान ख़ासि ताज मोहम्मद ख़ान सखीजो महर, डेहरकी तालका बार जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट गुलाम रसूल महर, हाजी फ़कीर मोहम्मद अंसाणी महर ऐं ॿी विनर टीम जी कप्तान तारिक फरीद चौहान खे 20,000 ऐं ट्रॉफी, जॾहिं त लूज़र टीम जे रांदीगरनि खे 10,000 रोक रक़म ऐं ट्रॉफी, जॾहिं त बेस्ट रांदीगर राना ज़वार खे 5,000 रोक रक़म जो इनाम ॾिनो वियो। यादि रहे त डे एंड नाइट क्रिकेट टूर्नामेंट में ज़िले घोटकी जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत पंजाब जे रहीम यार ख़ान, सादिक़ाबाद ऐं कोट सब्ज़ल जी 12 टीमुनि हिसो वरितो। ख़बर शामिल कंदा कंडियारो मां कंडियारो टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबबि मुराद अली शाह सेंटर रोड ते गंदो पाणी बीहण रोज़ जो मामूल बणिजी वियो। दुकाननि आॾो गंदो पाणी बीहण सबबि दुकानदारनि ख़ालिद हुसैन, अब्दुल सत्तार, राशिद ऐं ॿिनि एहतजाज कंदे चयो त रोड ते दुकाननि आॾो मुसलसल 1.5 महीने खां पाणी बीठल आहे, जंहिं लाइ TMO ऑफिस जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर TMO अमलो मुसलसल बाअखियाई जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। अहिड़े सूरत हाल में गंदो पाणी रोज़ जो मामूल बणियल आहे त को बि गिराक दुकान ते चढ़ण लाइ तयारु नाहे, जंहिं सबबि असांजो मुआशी नुक़सानु थी रहियो आहे, जंहिं सबबि मसवाड़ ॾियण लाइ परेशान आहियूं ऐं घर जो चुल्हो बि ॿारे नथा सघूं। हुननि वज़ीर बल्दियात, सेक्रेटरी बल्दियात, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं DC नौशरो फिरोज़ समेत ॿिनि मसवारनि खे अपील कई त नाअहल TMO अमले खे हटाए शहर में सफ़ाई जो निज़ाम बहितर बणायो वञे। ॿी सूरत में TMO ऑफिस आॾो सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ख़बर शेयर कंदा डेहरकी मां डेहरकी जी सरकारी अस्पताल में अमले, डॉक्टरनि, दवाउनि ऐं बुनियादी सहूलतनि जी खोट हुअण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां अस्पताल जे मुख्य गेट अॻियां पहिरें मरहले में 7 ॾींहं बि बुख हड़ताली कैंप जारी रही। बुख हड़ताली कैंप ते हिंदू पंचायत डेहरकी जे मुखी अनिल कुमार पंहिंजी बिरादरी समेत पहुची शिरकत कई, जॾहिं त मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि ऐं शहरनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ज़ाहिद मिराणी, आफ़ताब शर, नजम भंगर, अली नवाज़ जलबाणी, ॼाम माशूक समेजो, ॼाम मुजीब समेजो, गुलज़ार शर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो बुख हड़ताल जो पहिरियों मरहलो हो, जेको अॼु 7 ॾींहं ख़तमु करे रहिया आहियूं, पर असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि जे हल ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी, जंहिंमें सरकारी अस्पताल खे अपग्रेड करे तालका अस्पताल जो दर्जो ॾियणु, डॉक्टरनि जी खोट डिटेलमेंट ते वियल डॉक्टरनि खे ड्यूटी ते वापसि आणणु, दवाउनि ऐं अमले जी खोट खे ख़तमु करणु, एमरजेंसी शोबे खे फ़ाल करणु समेत बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में ईंदड़ सूमर ॾींहुं DHO घोटकी जी ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो।